अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान स्टील मिल्स खे विकिरो करण ऐं मुलाज़िमनि खे गोल्डन हैंडशेक ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि कोरोना वायरस खां बचाव वारी वैक्सीन ख़रीद करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। काबीना जे इजलास में कोरोना सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर कयो वियो। वज़ीर आज़म $150 मिलियन जो कोरोना खां बचाव लाइ वैक्सीन ख़रीद करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। इजलास दौरान सिंध जे डिंगी ऐं बुंडार बेटनि ते बि वक़्ति सिर नवां शहर अॾण वारे मनसूबे खे वक़्ति सिर मुकमल करण ते बि इतफ़ाक़ कयो वियो। पाकिस्तान स्टील मिल मां 4,500 पौरियत बेरोज़गार करण ख़िलाफ़ मुलाज़िमनि जो बिन क़ासिम स्टेशन ते रेलवे ट्रैक ते केतिरनि ई कलाकनि ताईं धरणो जारी। धरणे सबबि रेलगाॾियुनि जी अचु वञु मुअतल। 16 खां वधीक अप ऐं डाउन ट्रेनूं स्टेशन्स ते बीठल। ट्रेन्स खे कराची सिटी स्टेशन, कैंट, कोटड़ी, हैदराबाद ऐं ॿियनि स्टेशन्स ते बीहारियो वियो। हज़ारे मुसाफ़िर मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते वेठल। मुलाज़िमनि पारां बरतरफ़ियुनि जा लेटर वापसि वठण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। ऐं अवाम चयो त 1 करोड़ नौकरियूं ॾियण जा दिलासा ॾींदड़ नाअहल वज़ीर आज़म हज़ारे मुलाज़िमनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी सरकार जी नाइंसाफ़ियुनि जो नोटिस वठे। कंदकोट जे कचे वारे इलाइक़े में 2 धुरियुनि में झेड़ो। 2 मुबैना ॾोहारियुनि समेत 3 ॼणा मारिजी विया। 2 ॾोहारी ज़ख़्मी। कचे जे ॻोठ बहादुर महर में महर ऐं सब्ज़ोई बिरादरीअ जे 2 धुरियुनि जे झेड़े दौरान पुलिस बि पहुची वई। फायरिंग जी ॾे वठि दौरान ॾाढो सब्ज़ोई, पुनल सब्ज़ोई ऐं ॻोठाणो अलाहो बि मारिजी विया। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल पुनल सब्ज़ोई ऐं ॾाढो सब्ज़ोई ॾोहारी आहिनि। 2 ॾोहारियुनि जी गिरफ़्तारीअ लाइ 10 लाख रुपया इनाम रखियल हुयो। सिंध में कोरोना 27 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। सिंध में कातिल वायरस विघे फौतियुनि जो अंग वधी 2,962 थी वियो। सूबे में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 1,292 नवां केस बि ज़ाहिर। कराचीअ में कोरोना जा 989 केस रिपोर्ट। हैदराबाद में 76 केसेस रिपोर्ट। सुप्रीम कोर्ट बिलियन ट्री सोनामी मंसूबे जो नोटिस वठी छॾियो। मौसमियाती तब्दीलीअ जो सेक्रेटरी समूरे रिकॉर्ड ऐं तस्वीरी सबूतनि समेत तलब। वणकारी केस जी ॿुधणीअ दौरान अदालत चयो त कागज़नि में अधु पाकिस्तान में ॿेला आहिनि, पर हक़ीक़त में इस्लामाबाद खां कराचीअ ताईं किथे बि ॿेलो नज़र नथो अचे। सुप्रीम कोर्ट पारां दरियाहनि ऐं शाखुनि जे किनारनि ते वणकारी केस जी ॿुधणीअ दौरान वफ़ाक़ी हुकूमत पंजाब, सिंध ऐं KP सरकार मथां सख़्त कावड़ जो इज़हार कयो। अदालत चयो त पंजाब हुकूमत खे तोहीन अदालत जा नोटिस जारी कंदासीं। इस्लामाबाद इंतिज़ामिया बि ॾाढी मग़रूर आहे। ॿुधायो वञे त 5 करोड़ वण किथे लॻाया आहिनि। कश्मीर ऐं एक्सप्रेस हाईवे ते त को ढंग जो वण ई न आहे। लॻे थो त सभु वण बनीगाला में लॻाया आहिनि। अदालत KP जे सेक्रेटरीअ खे छंड पटींदे चयो त नारान कागान कचिरो बणिजी विया आहिनि। सिंध जे ऑफिसर्स खे बि तोहीन अदालत जा नोटिस जारी कंदासीं। ऑफिसर जेल वेंदा ऐं संदनि नौकरियूं बि ख़तमु थींदियूं। नेब PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान ख़िलाफ़ आमदनीअ खां वधीक असासन ऐं करप्शन जे इल्ज़ाम जी जांच शुरू करे छॾी। नेब पेशावर मौलाना फज़ल रहमान ऐं 2 वेझनि साथियुनि गुल असगर ऐं नूर असगर खे नोटिस जारी करे छॾिया। 10 डिसंबर ते नेब हेडक्वार्टर पेशावर में पेश थियण जी हिदायत। हालाणी पीर मखदूम भरिसां DIG सखर जी VIP खे ज़िले नौशर फ़िरोज़ एस्काट पुलिस मोबाइल तेज़ रफ़्तारीअ में टायर बस्ट थियण जे करे कल्टी थी पई। कल्टी थियण जे नतीजे में मोबाइल में सवार एहलकार ज़ख़्मी थी पिया, जिन में ASI हिज़बुल्लाह सूमरो, सेनोरोज़ बिरोई, सफ़ी बिरोई, ज़मीर भट्टी, नहमतुल्लाह पठान ऐं वसीम पहवर ज़ख़्मी थी पिया, जिन खे नौशर फ़िरोज़ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ठारूशा पुलिस लाकअप में क़त्ल थियल नौजवान जे वारसनि ऐं दरबेलो जे दुकानदारनि जो ठारूशा पुलिस जे ख़िलाफ़ एहतजाज, जंहिं ते हुननि जो चवणु हुयो त SHO ठारूशा अशरफ मेमण असांखां 1 लख रुपया रिश्वत घुरी, जेका न ॾियण जी सूरत में SHO असांजे नौजवान अज़हर मेमण खे क़त्ल कयो आहे। हुननि चयो त SHO SSP नौशर फ़िरोज़ जो लाडलो आहे, छो जो उहो SP नौशर फ़िरोज़ खे रिश्वत जो अधु हिसो खाराईंदो आहे, जंहिंजे करे SP नौशर फ़िरोज़ को बि नोटिस नथो वठे। जंहिं ते हुननि IG सिंध मुश्ताक महर खां घुर कई आहे त रिश्वतखोर SHO ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। शहीद अज़ीज़ मेमण जे कातलनि जे गिरफ़्तारीअ लाइ सिंध जर्नलिस्ट यूनियन जे मरकज़ी चेयरमैन M ज़फ़र अली तगर ऐं ज़िलई सदर अख्तर अली चांडियो जी सदारत हेठि समूरनि सहाफ़ियुनि जी गॾिजाणी नौशर फ़िरोज़ मरकज़ में थी गुज़री, जंहिं में 3 डिसंबर ते मुख्य कातलनि जी गिरफ़्तारीअ जे लाइ एहतजाज ते गौर कयो वियो ऐं राय अमल इख़्तियार करण लाइ फ़ैसिला कया विया। जमियत उलमा इस्लाम जो ज़िला शहीद बेनज़ीराबाद में इजलास थी गुज़रियो। इजलास में 4 डिसंबर 2020 ते सदर PDM मौलाना फज़ल रहमान जे हुकुम जे मुताबिक़ सिलेक्टेड वज़ीर आज़म जे PTI हुकूमत खे बचाइण जे लाइ
उलमाउनि ते तशद्दुद ऐं गिरफ़्तारियुनि जे ख़िलाफ़ ज़िलाई दफ़्तर जामे मस्जिद अल्लाह वालीअ खां प्रेस क्लब नवाब शाह ताईं हिकु अज़ीम शान एहतिजाजी रैली कढी वेंदी, जंहिंजे लाइ तमामु ॻोठ ऐं शहर महिनत करे रहिया आहिनि ऐं हुननि अवाम खे पिण अपील कई आहे त हू नबीवी परचम समेत ज़रूरु उन रैली में शिरकत कनि। काल को क्यों पूरा क्यों काल को क्यों हुक्मराननि पारां बाडा खे तालके करण वारी हिदायतुनि ते अञा ताईं को बि अमल नाहे कयो वियो, जंहिं ते मीर हसन गाॾई, एजाज़ ज़हरी, फारूक बलड़ो, ज़ीशान सारियो, माजिद संध्यार, काशी जोड़ेजो, मुस्लिम बुगियो, उज़ैर राजपर, इशफाक राजपर, सनाउल्ला साहिल, आफ़ाक राजपर, हसन सारियो ऐं ॿियनि प्यारा एहतिजाजी मुज़ाहिरे बैदि BR टाइम न्यूज़ जे रिपोर्टर निसार अहमद बिरोईअ सां ॻाल्हाईंदे चयो त हुक्मराननि बाडा खे तालको करण वारी हिदायतुनि ते हिन महिल ताईं को बि अमल नाहे कयो। बाडा खे तालके जो दर्जो ॾिनो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। शोएब अली उमराणी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।